नाज़रीन, रानीपुर का खबर शामिल कयूं पिया सैयद ज़वार हुसैन शाह जी रिपोर्ट मुताबिक़ रानीपुर जे माले शाहबाज कॉलोनी मां अॻु खां ताड़ में बीठल ॿ हथियारबंद 125 मोटरसाइकिल सवार 8 साल आदेश कुमार के अगवा करे फरार थी विया, जंहिं बाद घर में रोज राड़ो ऐं क़यामत सुगरा बर्पा थी वई। वालिदीन जंहिंमें वालदा, वालिद ऐं ॾाॾी खे बेहोशी जा दौरा पिया, जॾहिं त सिंध जे शऊरमंद इंसान परस्त अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी, डॉक्टर नज़ीर खोखर, पुनहल सारियो, फ़कीर इमदाद मंगी, एडवोकेट नूर मोहम्मद तुंजो, अली इमदाद, साजिद मंगरियो, प्रोफेसर साजिद सुमरो समेत पाकिस्तान पीपुल्स पार्टी, पाकिस्तान तहरीक इंसाफ, GDA समेत तमाम मज़हबी अॻवाननि बि आदेश कुमार जी बाज़ियाबीअ लाइ एहतिजाजी रैलियूं कढी क़ौमी शाहराह बंदि करे सभिनी माण्हुनि तारीख़ी धरणो बि ॾिनो, जंहिं बाद सिंध पुलिस समेत रेंजर्स ऐं ॿिया इदारा वधीक सरगर्म थिया, जंहिं बाद 14 जुलाई ते आदेश कुमार खे बाज़ियाब कयो वियो आहे। आदेश कुमार खे मीडिया समेत सिटी प्रेस क्लब अॻियां सभिनी माण्हुनि अॻियां वालिद हीरोमल ऐं ॾाॾे हवाले कंदे गुफ़्तगू कंदे वधीक चयो त पुलिस समेत ॿियनि इदारनि बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदे ख़तरनाक टोले जा कुझु अगवा कंदड़ गिरफ़्तार कया आहिनि। जन जी निशांदी ते अञा बि उन्हनि जे साथियुनि सहूलियतकारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो, जॾहिं त सिंध जे शऊर समाज सुधारकनि, क़ौम परस्तनि, शहरनि, हिंदू कम्यूनिटी जे मुसलसल जदोजहद नेठि 18 ॾींहं बाद पुलिस ऐं ॿिनि इदारनि जी गॾियल जदोजहद रंगलातो मासूम आदेश कुमार बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे, जॾहिं त बरसाति हूंदे बि सभिनी समाज जी अॻवाननि, शहरनि, वकीलनि, सिविल सोसाइटी जे माण्हुनि पाची SSP ख़ैरपुर मलिक ज़फ़र इक़बाल ऐं आदेश कुमार जे वालिद रानीपुर जे मुखी नानक राम खे भाकुर पाए हार ॻीची में पाराए मुबारकूं ॾियण जो सिलसिलो जारी आहे। जी त तव्हांखे ख़बर आहे अॼु खां जेको आहे सो 17 ॾींहं अॻे आदेश जेको सुबुह जो 10:30 जे तक़रीबन अॼु दिशा में सभिनी खां वॾी मां तव्हांखे क्लियर ॻाल्हि कयां जवाबदार को बि रस्तो केतिरा माण्हू गिरफ़्तार थिया इनमें इन जेको गैंग हुयो इनमें टोटल माण्हू जेकी आहे सो 5 लख माण्हू सॼी वाक़ई ते रेकॉर्डिंग कई आहे कि ऑन द स्पॉट खयो बि अथनि जे वरी सुठी रखियो बि आहे 5 लख माण्हू जी गैंग आहे त 25 पैसा जो टे माण्हू अरेस्ट थिया आहिनि ऐं इंशाल्लाह ताला ॿिया बि हिननि जा इन मथां FIR वग़ैरह दाख़िल थी आहे मालिकनि जी FIR अॼु जेका बाज़ियाब जेको थियो आहे उहो किथां थियो ऐं कहिड़ी ॿुधण पियो अचे त मुख़्तलिफ़ टाइमनि ते हुन सां डील थींदी रही किडनैपरनि सां तव्हांजी, पोइ विच में कुझु ॻाल्हियूं कामयाब वयूं, वरी रहिजी वयूं, वरी थियूं, वरी रहिजी वयूं, नेठि अॼु 18 ॾींहं 17 ॾींहं जेको आहे कामयाब थियो। ये बात आगे कहीं क्लियर करी छॾियां इहो अगरि किथे आहे त ईअं ॿुधण में अचे पियो त जेको आहे सो कुझु मालिकनि खां वक़्त में पैसा बि घुरिया विया या मालिकनि खे मालिक पर ॾिसो मालिकनि खे अगरि पैसा ॾिना त लाज़मी मालिकनि खे ख़बर हुजे कि सबब तव्हांखे मालिक सां करणु खपे। पुलिस जो इन सां को वास्तो कोन्हे, अगरि मालिक खे छोकिरो वञे त वेचारो मालिक खे टेंशन बि घुरनि था सर ॿार मासूम ॿियो कोई न दुश्मनी सर अॼु वरी हिकिड़ो नंढड़ो अच्छा सर उहो ॿुधाइनि पिया त उहो कल्ह जेको आहे सो घरों निकितो आहे, वरी गुम थी विया, वरी हुनखे जेको सुबुह जी जॻह असां वांगुरु असांजी बैकअप ते हूंदी आहे, असां जेको आहे असां इस्तेमालु कंदा आहियूं। इनमें इलाही अहिड़ी शयूं हूंदियूं जेको असां बैकअप ते असां कनि ऐं इहे सभु मिली करे इहो कमु थींदो आहे। इनमें इलाही एजेंसियूं बि हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे ॾिसण में न ईंदियूं आहिनि। ही पूरी हिकु टीम हुजे जेको इहो कमु कंदी आहे। जेको आहे मुक़ाबिलो वग़ैरह थियो या ॿियो को तरीक़ो इस्तेमालु तव्हांखे हाणे छा चयूं किथे तव्हांखे मिलियो? असां हिन में हिते ई मिलियो, थाणे ते मिलियो। अच्छा FIR वग़ैरह तव्हां कराई आहे? न FIR ना मालूम कराई आहे, ना मालूम उहा वधीक पुलिस जांच करे। बिल्कुलु हा, बिल्कुलु
तव्हां ख़ुशि आहियो साईं तव्हांजो ॾाढी ख़ुशी थी आहे भई लख एहसान तव्हांजा मीडिया वारनि जा असां तव्हांजा थोरा आहियूं तव्हांजा भरपूर तव्हां कयो तव्हां असां कॉम्परस्तान शहर आहिनि सभिनी सां बिल्कुलु सभिनी लाइ पैगाम छा शहर इंसाफ़ पूरी सिंध सां हेल्प कई आहे पंहिंजी हिंदू कम्यूनिटी जेका ॿाहिरि रहे पई या वरी जेके आहिनि जेके हिते तव्हांजे सभिनी शुक्र लख इंसान पंहिंजे बचड़ो ॾिनो किथां बि निकितो जेको देश कुमार थियण सां बचड़ो आयो आहे संदन माइटनि सां मिलियो आहे सभिनी जा थोरा मिटनि माइटनि जा धीअ जा जंहिंजा ॿारनि जंहिं थोरा असांखे कया असांजे उन्हनि जा एहसान रखायूं लख लख इंसान पंहिंजे बचड़ो ॾिनो असांजे संदन माइटनि सां मिलियो शुक्र आहे शुक्र